सलाम दोस्तों, शाला खुश आया दोस्तों मां अॼु तमामु घटि सब्जी यहाँ रेडी थे। ही अंग्रेज़ी पालक, वरी ये सिंधी पालक, हू सरियण जो साग, ये पली ऐं मुंहिंजी अॼु जेको आहे सो घेटनि में मां खपाईंदुमि होका ॾींदो। ही मुंहिंजी रेड़ी अॼु सुबुह जो बि तमामु ज़बरदस्त बरसाति पई, पर बरसाति ख़तमु थी वई ऐं हाणे मां हिन घेटनि तरफ़ ईंदुमि होका लॻाईंदो। तो जेकी बि पोजीशन थींदी मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। महिरबानी। हा वाह ख़ैर आहे भाऊ जन, ॾिसो था मथे था कमु कनि मज़ूरी। टिमाड़ आहे न इहा, टिमाड़ आहे इहा ऐं सुबुह सुबुह जो वीचारा मज़ूरी कनि था। हर कोई मज़ूरी करे थो, मां बि मज़ूरी कयां थो। हा 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 खाओ, पालक वणंदी आहे कुकड़नि खे, खाओ। ॾिसो था मथे कमु थो हले टिमाड़ ते ऐं पाणी कीअं थो तेज़ अचे। VIP फर्श थो धोपिजे शायदि। सुबुह सुबुह सवेरे बरसाति पई, मींहुं पियो हुयो, रोड बोड पिसिया पिया आहिनि, मौसम VIP थी वियो आहे। वण ॾिसो सावा थी विया आहिनि, आसमान ते जुड़ा आहे अञा हल्को हल्को। गर्मी बि अॼु गर्मी आहे यार। अॼु मौसम त VIP थी वियो आहे। मानो पली बि लही वई। हाँ पली कॾो कल्ह थी वई आहे, कॾो कल्ह थी आहे। ॿियो ख़ैरु आहे न? तव्हां छा था कयो अॼुकल्ह? मां हेॾे ई आहियां पोइ सिक्योरिटी में। सिक्योरिटी में सही आहे, कमु हले थो न पियो? हा हा शुक्र आहे मिड़े रोज़ी हुजे। रोज़ी हुजे, रोज़ी बसि रोज़ीअ सां कमु हुजे बसि। कीअं थो हलाए पली? पली अचो ॾिसो त सही। पली मां खे काफ़ी आहे विझां अञा? विझे ॿ दाणा। 10 दाणा न 10 दाणा थो विझां, अञा 20 दाणा थो विझां। सही आहे, ख़ुशि हुजे। बाग़ान लॻनि थी भाऊ। जेके वणंदी मसलो न आहे। ॿुधाए घर किथे अथई? होॾे अॻिते हिन पासे? घर मुंहिंजे हिन घिटीअ में वेंदे, हिन घिटीअ में हुन आख़िरी घिटीअ में वेंदे त कुंड। दोस्तों ग्राहक ईंदा था वञनि ऐं मां बि घिटियुनि में घुमंदो थो हुतां ऐं हिन सिधी घिटीअ ॾांहुं मां आयो आहियां। ऐं हाणे जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते ही जेके सभु घर आहिनि हितां होका ॾींदो, सभु माना ही लताड़ींदो पोइ वरी जेको आहे सो माल मुंहिंजो ख़तमु थींदो इंशाअल्लाह। ॿियो चाचा ख़ैरु आहे? ख़ुशि आहे? तबियत सही आहे? हे चाचो ॾिसो था, हे बि पोरियो थो करे ऐं उमिरि जे हिसाब सां सम्झे थो त ॼंगू हलाइणु, जिस्म मां पघर कढणु बहितरु आहे। नंढे में नंढे कारोबार में जॾहिं तव्हां हथु विझंदो न दिलचस्पीअ सां, हुन सां इश्क़ रखंदव, प्यारु कंदव, त यकीनी कयो 2-3 ॾींहंनि में तव्हांखे 2-3 ॾींहंनि में रिज़ल्ट बि मिली वेंदो ऐं तव्हांखे मज़ो बि अचणु लॻंदो। ही भाऊ ॾिसो देवपली वती आहे। हाय हाय हलिजे अॻिते। अबा छा थियो वरी? फ़ौज खे वतियूं थो अचे? हितां ई वठी वञा खामा खां पंधु की एॾो? अॼु तव्हांखे सिॼु ॾेखारियां ऐं पंहिंजो मुंहुं बि ॾेखारियां। ॾिसो पघर जिस्म तां निकिता आहिनि, मज़ो अची रहियो आहे ऐं जॾहिं हवा जो झोटो लॻे थो, मुंहं खे लॻे थो त पोइ वाह जो मज़ो थो अचे। हा हा वॾो मज़ो ईंदो आहे जॾहिं निंड ईंदी आहे, वॾो मज़ो कंदो आहियां। हीअं वाक़िफ़त बि थी वई आहे, माण्हू सुञाणनि बि अथा ऐं पैसा कमाइणु ज़िंदगी में आसानु आहे, पर जेको माण्हू कमाए थो न उहो तमामु मुश्किल आहे। छो जो माण्हू तव्हांजो किरदारु ॾिसंदो आहे, तव्हांजी सोच ॾिसंदो आहे जॾहिं मिलंदो आहे तव्हां सां, ऐं तव्हांजो करेक्टर ॾिसंदो आहे। पोइ इहो जॾहिं तव्हांजो थी वेंदो आहे न, उहो माण्हू जंहिंखे तव्हां कमाईंदा आहियो, पोइ तव्हांजी शख़्सियत ठहंदी आहे। सो माण्हू कमाइजनि, पैसा पाण अची वेंदा।
सॾु थियो आहे साम्हूं वञूं भाऊ किराने वारे सॾु कयो आहे महिरबानी ही भाऊ जी वञी भाऊ किथां जा आहियो शिकारपुर जा भाऊ जा किराने स्टोर वो भी पंहिंजो सिंधी आहे चाचे बे वरता चाचा ख़ैर आहे न असां भी हाणे अॻिते रेडी कढंदासीं हवा महिरबानी हाँ दोस्तों गर्मी जो टेम्परेचर वधी वियो आहे मां पंहिंजी फ़ोन बंदि कंदुसि हीउ मुंहिंजो आहे यार आकाश बुरड़ो कमर जो आहे हयो अथई रेड़ो टमाटनि जो मिर्च ॿियो छा रखियो अथई मिर्च ॿियो छा साई सब्जी लौकी मिर्च ऐं टमाटा है न हे काॾियो पटाटनि बसि गर्मी अच्छा हा पी बसि मूंखे न ॾिनी आहे यार बोतल ॾिनी आहे मां ई पीआं थो सो मां पंहिंजी फ़ोन बंदि कंदुसि उम्मीद है तव्हां मुंहिंजे वीडियो खे पसंदि कंदा लाइक कंदा शेयर कंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब जो चैनल आहे नज़ीम मेमण नाले सां वणेव त सब्सक्राइब कजो न वणे त मसलो न आहे दोस्तों माल मुंहिंजो ख़तमु थी वियो आहे रेडी फिनिश ऐं हीअ जेकी गोथरी ॾिसो था हिन में किलो पली पई आहे जेकी पाड़े वारनि फ़ोन करे चयो त मां हुननि खे ॾींदुसि ऐं मां हींअर वञा थो घर टाइम बि कंहिंखां पुछंदासीं त घणो थियो आहे काएं बजे मुंहिंजो माल ख़तमु थी वियो हा हा बिस्मिल्लाह आज़ानियूं अची रहियूं आहिनि स्कूल जे ॿारनि जी बि हींअर छुटी थी आहे जेको अंदाज़ो लॻायां त 2 या पौणा 2 थिया हूंदा इहो ई टाइम थियो हूंदो त वरी बि मां कंहिंखां पुछां थो टाइम बाक़ी हीअ जेकी ॻोथरी ॾिसो था तव्हां रुमाल सां ॿधियलु आहे इहो मां पली चई आहे पाड़े वारनि फ़ोन कनि उन्हनि खे वञी ॾींदुसि किलो पली सो मुंहिंजे मुंहं ते पघर वग़ैरह ॾिसिजो पघर ॾिसो था तमामु लाजवाब मज़ो अची रहियो आहे हवा अचे थी लॻे थी हवा पोइ अञा वरी वधीक मज़ो थो अचे मंझंदि जो टाइम आहे ऐं माल मुंहिंजो बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे रेडी था शुक्र आहे जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त मां 400-500 रुपया कमाया हूंदा 9 बजे सुबुह निकितो हुउमि 10 बजे घरां ऐं हींअर मां टाइम पुछां केतिरो थियो आहे उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो केतिरो टाइम थियो आहे टाइम क्या हुआ यार घड़ी छड़ी है घणा दोस्त 1:44 थियो आहे अंदाज़ो सही लॻो ऐं 2 थियण वारा आहिनि हींअर मां पंहिंजे घर वञी रहियो आहियां ऐं रेड़ी बीहारे पघर सुकाए थधो पाणी पी पोइ वेंजी वरी मानी खाए बि हीअ गुलशन नदी जा नज़ारा ॾिसो तव्हां हीअ मुंहिंजी रेड़ी दोस्तों कोई भी कमु जेको आहे न नंढो न आहे हूंदो नंढो जेको हूंदो आहे जेकी नंढी शइ हूंदी आहे उहा असांजी सोच हूंदी आहे ऐं इन्हनि में माण्हुनि जो किरदारु इलाही हूंदो आहे त माण्हू छा चवंदा असांखे उन्हनि में माण्हुनि जो रोल तमामु घणो हूंदो आहे बाबा हा वठी त विया पोइ अलाए केरु हुया वठी त विया इहो नोट न कयो मां पर उन में आया वतन जेको आहे किलो फली ऐं अधु किलो पालक 100 थो मां किले पली ठीकु आहे माण्हू जेके तव्हांजी ज़िंदगीअ में अहम रोल अदा कंदा आहिनि माण्हू तव्हांखे नचाईंदा आहिनि तव्हांजी ज़िंदगीअ जो रिमोट माण्हुनि जे हथ में आहे पोइ उन्हनि जी मर्ज़ी तव्हांखे अॻिते कनि पोइते कनि स्टॉप कनि प्ले कनि उहो माण्हुनि जे हथ में हूंदो तव्हांजी ज़िंदगीअ जो रिमोट सो महिरबानी करे पंहिंजो रिमोट माण्हुनि जे हथ में न ॾियो तव्हां ज़िंदगी पंहिंजी जा मालिक कयो सुठो सोचे सघो था पोइ थी वेही सघो था मुंहिंजी नंढड़ी मूंखे ॾिठो त ईअं परे खां भॼंदी थी अचे ॾिसो हा पुट वियो ख़्याल सां कपिड़ा ख़राबु थींदा हे ॾिसो था हीअ मुंहिंजी वॾी धीउ आहे अनमोल मूंखे ॾिठईं परे खां भॼंदी आई काॾे वई पुट हल हे बि अची वई छो हिन महिल ताईं तव्हां ॿाहिरि आहियो बच्चा
हल वे वे होॾां वे हलो हीअ अनम अची वई ख़्याल सां कपिड़ा ख़राबु न कजो मल्हार वारा हे कपिड़ा ख़राबु था थियनि हा थेली आहे ॾाढे हा गुॾी बि वठूं था अॼु दोस्तो हे मुंहिंजी वॾी धीउ ऐं हीअ मुंहिंजी नंढी धीउ अनम हीअ अनमोल सो मुंहिंजो साम्हूं घरु आहे साम्हूं ई साम्हूं आहे चपल ॻंढाइण वयूं ॿई होॾां मोटी आहियूं सो मूंखे ॾिठनि त मां जी रेड़ीअ ते वेठा आहे सदाईं वेहंदा आहिनि जॾहिं बि ॾिसंदा आहिनि हा हा आहिस्ते आहिस्ते हलिजे ऐं ॿ थी विया आहिनि ऐं मुंहिंजो मुंहुं तव्हां ॾिसो पघर ऐं मुंहिंजा हथ पघर में अची विया आहिनि मज़ो अची रहियो आहे मूंखे ऐं मां 2-3 रुपया कमाया आहियां हींअर उन वजह सां बि ख़ुशि आहियां हाणे घरु रेड़ो बीहारे आराम कंदुमि पाणी पीअंदुमि छांव जो मज़ो वठंदुमि ऐं थोरी 1.5-2 कलाक निंड बि कंदुमि पुट हे पुछी अचु घरां त पली कंहिं पाड़े वारे चई आहे त हुनखे ॾियण त ॾे ल बाबा ल घरां पुछी अचु कंहिं फ़ोन मूंखे कई आहे हा हा हिन पलीअ खे हाणे खोलिजे ऐं ॾिजे पाड़े वारनि खे अलाए कंहिंजी आहे हा हा हिन पलीअ खे तोड़जे त केतिरी आहे हे कंहिंजी आहे पुछी ईअं बच्चा ख़ालनि जी आहे हाणे ख़ाला खे चयो त पप्पा थो चए हीअ 1.5 किलो पली आहे सही आहे बसि इन में ई खणी वञेसि कपिड़ो मोटाए अच पोइ हिन कपिड़े में ई खणी वञेसि पर चइजांसि 1.5 किलो आहे सही आहे हे रुमाल वरी वापसि खणी आहे घर ॾे खणी आहे त मां रेडी बीहारियां ख़्याल सां ॿधेसि ईअं ॿधंदुसि ॿधोसि न हा हीअं कयोसि हा बसि हिन चइनी कुंडनि खां वठोसि बसि हलो ठीकु आहे हा ते पुट मथे ख़्यालु कर मथे ख़्यालु कर हा हा आस्ते आस्ते हा दोस्तो ही मुंहिंजो घरु पुॼी वियो आहे मां रेडी बीहारियां पंहिंजी जॻह ते जिथे बीहारींदो आहियां हमेशह तव्हां ॾिसंदा आहियो हा पुट 1.5 किलो अथव चएसि ठीकु आहे दोस्तो मां तव्हां खां इजाज़त थो वठां ऐं मूंखे हींअर छुटी मिली वई पंहिंजे कम खां सुकून अचिणो आहे थक पटणा आहिनि थक लाहिणा आहिनि पाणी थधो पीअणो आहे मानी खाइणी आहे महिरबानी वीडियो मुंहिंजो पसंदि अचे त मुंहिंजो चैनल आहे नज़ीर मेमण सब्सक्राइब कजो अगरि दिलि चएव त न कयो त को मसइलो न आहे मुंहिंजी नंढी धीउ अनाया 3 नंबर सो महिरबानी कुर्ब